ॿी ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। छठो मार्च नाज़रीन शुगर जो मरीज़ जेको नींगर आहे उन हवाले सां ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। छठो मां ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर कयूं पिया। नींगर शहदादपुर मां पिनंदे ठटे पहुची वियो आहे। शुगर जी बीमारी में मुब्तला नींगर शहदादपुर खां पिनंदे ठटे पहुची वियो आहे। शहदादपुर वासी नींगर कादिर बख्श हालो शुगर जी बीमारी में मुब्तला हुजण सबब अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। नींगर कादिर बख्श हालो पिनी ऐं ख़ैरात वठी शुगर जी इंसुलिन इंजेक्शन लॻाइण ते मजबूर बणियल आहे। महबूब बिरोही रिपोर्टर ठटो टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी महबूब बिरोही। जी शाहूकार सिंध जा ॿारनि जे हवाले सां बुनियादी सिहत जी सहूलियतुनि जो वॾो फुक़दान जिते साम्हूं आयो आहे उते हिकु सूरत तमामु अफ़सोसनाक सूरत साम्हूं आई आहे त शहदादपुर वासी जेको आहे हिकु नींगर 12 वरनि जो कादिर बख्श हालो डिघे अरसे खां शुगर जी बीमारी में मुब्तला हुजण करे संदसि तबियत ख़राब थी पई आहे। सिविल अस्पताल छठो में मक़ामी जेके नौजवान आहिनि उन्हनि केस दाख़िल करायो आहे। कादिर बख्श हालो गुज़िरियल 3 सालनि खां वठी इंसुलिन इंजेक्शन जेका शुगर हुनजी छाकाणि जो हाई हुजे थी तंहिं करे इंसुलिन लॻाए जेको सो पिनी ख़ैरात वठी इंसुलिन इंजेक्शन पाण खे पाण लॻाईंदो रहियो आहे। जंहिं सबबु हुनजी जेका आहे हिकु बांह जेका आहे उन ते ज़ख़्म थी पिया आहिनि। उनजी बांह ख़राब थी पई आहे। उनखे सिविल अस्पताल में दाख़िल करायो वियो आहे। उते इन जी कंडीशन इहा हुई दाख़िल करण वक़्तु त उनखे जेको आहे शदीद सीअ में बि जेको आहे सिर्फ़ु कपिड़नि खां सवाइ गरम कपिड़ा न हुआ। जंहिं करे उनखे उते मौजूदु जेके आहिनि पुलिस जे हिकु जवान ऐं मुक़ररु अमले जेको आहे जैकेट ऐं गरम कपिड़ा ऐं खाद खुराक फ़राहम कयो आहे। ऐं उनजो चवणु आहे त 3 सालनि खां वठी उहो ख़ैरात वठी इंसुलिन इंजेक्शन पाण लॻाईंदो रहियो आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते उहो ख़ैरात वठंदो आहे पिनंदो रहियो आहे पर हुनजी केर बि सहायता न कई आहे। संदसि माउ पीउ फोत थी चुका आहिनि ऐं हू घर जो अकेलो हुजण जे करे संदसि उहा बि सहायता न थी आहे। ऐं हुनजो असुलु शहदादपुर जो रहवासी आहे पर छाकाणि जो उते हुनजा माइट उथी वञण खां पोइ हुनजा वारस जेके माइट जेके आहिनि मिट माइट उहे चूअर जमाती जे भरिसां हार मोड़ी ते रहंदड़ आहिनि। हुनजो चवणु आहे त हू उन्हनि वटि रहंदड़ हो पर उते बि संदसि के सहायता न कई। ख़ासि तौर ते सिहत खाते जे के बि अदारे या अस्पताल में के दाख़िल न करायो वियो। हू पाण जेको आहे ख़ैरात वठी मुख़्तलिफ़ हंधनि ते पाण खे इंसुलिन लॻाईंदो रहियो आहे। हिन वक़्तु कंडीशन हुनजी इंतिहाई ख़राब थी पई आहे। हुनजी हालत गलती जो बि हुजण जे करे सिविल अस्पताल ठठो जे इमरजेंसी शोबे में दाख़िल करायो वियो आहे। उनखे डॉक्टरनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे। इमरजेंसी जो इंचार्ज डॉक्टर ज़ुल्फ़कार उनजो चवणु आहे त इब्तिदाई जेके टेस्टूं करायूं वियूं आहिनि नींगर जूं उनमें इंकिशाफ साम्हूं आयो आहे त हू पैदाइशी तौर ते उनखे शुगर जो मरीज़ आहे शुगर जो पेशेंट रहियो आहे पर छाकाणि जो हुनजी टेस्टूं न थियूं आहिनि। हुनखे 3 साल अॻु में ख़बर पई आहे हाई लेवल जी शुगर हुजण जे करे हुनजी जेको आहे इंसुलिन ते हुनखे रखियो वियो आहे। हुनजी तायात इंसुलिन लॻंदी पर हाणे हुनजो को वारस न आहे। तंहिं करे हिनजी वारसी जी ज़रूरत आहे। मुख़्तलिफ़ नौजवाननि जे पारां सिविल सोसाइटी आहे उन्हनि घुर कई आहे त हिन नींगर जी जेका ज़िंदगी बचाइण लाइ सरकारी सित ते न रुॻो हुनजो इलाज करायो वञे पर हुनजी सहायता कई वञे त जीअं हुनजी ज़िंदगी बची सघे। जी वॾी महिरबानी महबूब बिरोही तफ़सील ॾियण जे लाइ।